मशखरी न जो तू कुछ खुदा जो रखो खौफ भो तू तो के कहड़ी दा जिल्लत मिलिया अथमत जिंदगी रब जी रहमत मिलिया। मानो कहला केड़ी जिंदगी है तकलीफ जिंदगी है मुश्किल चलिया जाओ रब जो शुक्र जो इंसान ठाई जानवर या तो न बनाए अहड़ी अहसन सादत मिलिया जिंदगी रब जी रहमत मिलिया। जिंदगी द मिली वरी मुसलमान खुदा कयो है जो जाऊं के मौली साहब वट फकीर गुलाम सर वट साईं मोहम्मद पुनल वट साईं सादिक वट साईं असांजे बचड़े खे अज़ान तॾे तकबीर त चओ ॼमण साण अज़ान ॿुधूं था मुस्तफ़ा जो शान ॿुधूं था अहिड़ी आला फज़ीलत मिलिया। पोया कुंदा ॻाल्हायो हथ मथे खणो जिंदगी रब जी रहमत मिलिया। जिंदगी रब जी रहमत मिलिया। उबैदुल्लाह लाहिरी दिनी आ गुलामी सदके मौलाना रूमी ऐ जामी। मौली साहब तू ॾाढी गरीब माण्हू तोखे भला कंहिंजी हिमायत आहे मां जो हिक शख्सियत जी हिकिड़े जान जी कहिड़ी मुस्तफ़ा जी हिमायत मिलिया। जिंदगी रब जी रहमत मिलिया। असांखे ॿिए जी हिमायत खपे बि कान न वॾेरे जी न MP जी न MLA जी असांखे कंहिंजी हिमायत कान खपे। असांजे सरदार मदीने जे साईं जी असां सां हिमायत गॾु असां को निथड़ काऊं जो असांखे ॿियनि जी हिमायतुनि जी ज़रूरत हूंदी। झरनि झंगनि में मोहम्मद करीम जो पैगाम बिना कंहिं काट ऐं डप जे पहुचायूं था तेजो मतिलबु आहे त का त हिमायत आहे न इहा हिमायत ॿिए कंहिंजी न आहे। हिमायत आहे त मदीने जे घोट मिठे मोहम्मद करीम जी आहे। उर्दू वारे जो ये सब तुम्हारा करम है आका। रात जो हेॾो टाइम थी वियो आहे हितां सभई वेठा हुयो कंहिंजो करम ये सब तुम्हारा करम है या के बात अब तक बनी हुई है कोई सलीका है आरज़ू का। गुनाहन जी वसा हद करे छड़ी गुनाहन जी हद ज़िना जी हद लिवातत जी हद चोरी जी हद गिला जी हद एता सजा गुनाहन उलमा वेठा ता पुछो ए साॻिया गुनाह अॻिन क़ौमुनि में खुदा ग़र्क़ करे छॾियो पर करम आहे त या महिरबानी कंहिंजी त अथव कोई सलीका है आरज़ू न बंदगी मेरी बंदगी है जो क्या समझ जो ये सब तुम्हारा करम अया का। बस तुझे खिदमत में फकीर जी गुजारिश मिटना सुमन जे टेम ते न गाना न ॿुध सुमन जे टेम ते हथ में तस्बीह खण।